उमरकोट में दरिया बचाओ तहरीक के मेंबर गडियल पार्टियुनि जे उम्मीदवार लाल माली पारां उमरकोट में पावर शो अवामी समंडो थिली पियो। दरिया बचाओ तहरीक के जलसे में GDA अॻवान पीर सदरुद्दीन शाह राशिदी, मुज़फ़र हुसैन शाह, अमीर आज़ाद पंवर, PTI जे अॻवान आलमगीर खान, खिज़र हयात मंगरियो ऐं ॿियनि जी शिरकत। दरिया सिंध क़ौमी जे जियापे जो वाहिद ज़रियो आहे। PP उन खे मज़ाक सम्झी सौदो करे वेठी आहे। सिंधी क़ौम खे सुजाग थियणो पवंदो। लाल माली 17 अप्रैल ते पंहिंजो क़ीमती वोट सिंधु बचाओ तहरीक जे उम्मीदवार लाल माली खे ॾेई जियापे जी जंग में पंहिंजो हिसो विझी बाज़मीर हुजण जो सबूत ॾींदा। सदरुद्दीन शाह राशिदी इलेक्शन जो आख़िरी मरहलो हली रहियो आहे। असां पूरो में आहियूं त उमरकोट ज़िले जा रहवासी सिंध दुश्मन क़ुवतुनि खे थुॾे छॾींदा। अॻवाननि जो ख़िताब रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी, डिवीज़नल ब्यूरो चीफ। अल्लाह भी करीबी खुशखबरी मारवाड़ी में बताओ। वो खुशखबरी है कि उमरकोटला DC, उमरकोटला चमचा, उमरकोटला पटरावी तो सिर छदे कि ऐसा ना मारवी ग्राउंड में जलसे करन को दिनो ती के ग्राउंड यार भरसी ना भरसी तू बीए करो। लेकिन आज माजा गैरतमंद फटा मारू, फटा सागी, फटा जोगी आज अमराना शहर अन्ना मुर्शिद आया कोई भरे दे करना है। अल्लाह ताला हमारा साबित कदम रखा है। हमारे हमारा 17 तारीख की हिम्मत से कोई